लाहौर की ख़ुसूसी अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज खे 25 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग केस मां बरी करे छॾियो। लाहौर की ख़ुसूसी अदालत चयो आहे त शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जूं दरख़्वास्तूं क़बूल कंदे खेनि बरी कयो वञे थो। शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज ते 2020 में मनी लॉन्ड्रिंग जो केस दाख़िल कयो वियो हो। असां अदालत कानून ऐं अवाम आॾो सुरख़रू थिया आहियूं। हक़ जी ज़ात फ़ैसिलो ॿुधायो आहे। मनी लॉन्ड्रिंग जी कूड़े बेबुनियाद सियासी इंतकाम ते बदल केस मां बरी थियण जो ॾींहुं ॾेखारियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त रियासती क़ुवत जे इस्तेमाल ऐं इदारनि खे यरगमाल बणाइण बावजूद असां सुरख़रू थिया आहियूं। अॼु इमरानी दौर जो इंतकामी बयानो दफ़न थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हमज़ा खे अदालत बरी करे छॾियो। वज़ीर आज़म जे ख़ासि माबिन अता तारड़ चयो आहे त FIA केस में 25 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग जो कूड़ो इल्ज़ाम लॻायो हो, जंहिंजो को बि सबूत अदालत में पेश न कयो वियो, जंहिं सबबि अदालत ॿिन्ही ॼणनि खे बरी कयो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त समूरनि सबूतनि ऐं शाहिदनि बावजूद शहबाज शरीफ़ हमज़ा जी बरियत वारो फ़ैसिलो अदालती निज़ाम जे अवाम जे मुंहं ते चमाट आहे। साॻनि 3 सालनि जी हुकूमत दौरान मुकमल इख्तियार न मिलिया। वज़ीर आज़म तौरु समूरनि कमनि जो ज़िम्मेवार मां हुयसि, पर हुक्मरान को ॿियो करे रहियो हो। PTI चेयरमैन इमरान ख़ान लाहौर में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हुक्मराननि खे मुल्क लाइ सिक्योरिटी थ्रेट सम्झण सबबि मार्च करे रहियो आहियां। अरबे रुपयनि जा टैक्स डिफॉल्टर पकड़ींदा हुआसीं त उहे कंहिं ॿिए हंधि हलिया वेंदा हुआ ऐं फ़ैसिलो को ॿियो अची वेंदो हो। चोरनि इक़्तिदार में ईंदे कानून तब्दील करे केस ख़तमु कराया। एजेंसियुनि जो कमु फ़ोन टेप करणु न पर हिफ़ाज़त करणु आहे। सर्विलेंस थींदी आहे पर फ़ोन लीक करणु वॾो ॾोह आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट फॉरेन फंडिंग केस में PTI चेयरमैन इमरान ख़ान जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत 5000 रुपयनि जे मुतलक़न एवज़ इमरान ख़ान जी 18 अक्टूबर ताईं हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कई। चीफ जस्टिस अथर मिनल्ला रिमार्क्स ॾिना त दरख़्वास्त गुज़ार स्पेशल कोर्ट में पेश थिए त एतिराज़ न हूंदो। आमदनी खां वधीक असासा दुनिया में ॾोह सम्झो वेंदो आहे। आलमी मयार ऐं मक़ामी कानून खे नज़र में रखंदे नेब तरमीमनि जो जाइज़ो वठंदासीं। हर कमु पार्लियामेंट कंदी त फ़ैसिला करण में सुस्ती थींदी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जा नेब तरमीमनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स में चयो त नेब तरमीमनि सां करप्शन खे हथी मिलंदी। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी अंगारे ताईं मुलतवी करे छॾी। PTI चेयरमैन इमरान ख़ान पंजाब जे घरू विज़ारत जो कलमदान उमर सरफराज़ सीमा हवाले करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पंजाब हुकूमत जे तर्जुमान उमर सरफराज़ सीमा खे घरू विज़ारत जो सलाहकार मुक़ररु कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त इमरान ख़ान हाशिम डोगर खां पाण इस्तीफ़ा वरिती हुई। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा सां गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन जे नायब सेक्रेटरी जनरल जी मुलाक़ात। पाकिस्तान में ॿोॾ जी तबाहिन ऐं ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। ISPR मूजिबि आर्मी चीफ बहिराननि दौरान गॾियल क़ौमुनि जी तकड़ी ऐं मुस्बत सहकार में नायब सेक्रेटरी जनरल जे किरदार खे साराहियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि बोर जो पाणी नेकाल करण बाबति इजलास। आपाशी वज़ीर जे पाणी जी नेकाल बाबति इजलास खे ब्रीफिंग ॾिनी। जाम ख़ान छोरो चयो आहे त सांगड़ ऐं उमरकोट में बीठल आकड़ो दरिया ज़रिए पाणी ज़रिए नेकाल थियणु शुरू थी वियो आहे।
गड़ी खेरो तालके मां भी पानी नवंबर की आखिर ताईं निकाल थी सघंदो। खैरपुर ऐं नौशरो फिरोज जे डीसीज़ पारां भी ॿिन्ही ज़िलनि में बीठल पाणी 30 ॾींहनि ताईं निकाल थियण जी आगाही ॾिनी। वरी वज़ीर हज़मी रिपोर्ट तलब करे वरिती। नोबेल इनाम याफ्ता मलाला यूसुफज़ई पारां दादू जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो। सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं अज़रा पेशो मलाला यूसुफज़ई खे बोर्ड मुतासिरनि जे कैंप जो दौरो बि करायो। बोर्ड मुतासिरनि मलाला यूसुफज़ई खे सिंधी गीत बि ॿुधाया। मलाला सां गॾु पहुतल शहज़ाद रॉय वरी बोर्ड मुतासिरनि खे क़ौमी गीत ॿुधाया। हाई कोर्ट हैदराबाद बेंच मंछर जा कट बंद करण ऐं पाणी निकाल लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं दरख़्वास्तदारनि खे मैकेनिज़म जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान NHE अमलदारनि खे इंडस हाईवे जो रहियल कमु न करण ते छंड। NHE अमलदारनि आचर ताईं कट बंद करे इंडस हाईवे ट्रैफ़िक लाइ बहाल करण जी ख़ातिरी कराई। सिंध में बोर्ड मुतासिरनि खे वबाई बीमारियुनि वकोड़े वरितो। गैस्ट्रो मलेरिया ऐं डेंगी खे अॼु वधीक 7 ॼणा फौत। केतिराई बीमारियुनि में वरतल। असांखे 2 महीना गुज़री विया आहिनि, पाणी इहो इते ई बीठो आहे, केरु नथो असांजो मसइलो हल करे। असां जेको आहे बचा असांजा सनकुनि ते वेठा आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि, रिब ते वेठा आहिनि, असां तड़पंदा पिया, असांखे को बि न आयो, पाणी ॾिसो था इते ई बीठो आहे। कुझु सामान कढियोसीं, कुझु न कढी सघिया। असांजो सामान दॿाड़ो थी विया, अन्न पाणी खटूं भॼियूं पयूं, असां सिर वठी निकिता हो। 10-12 माण्हू असांजा मरी चुका आहिनि पाणीअ में। 30-40 ढोर जेके आहिनि असांजा बरसाति में मरी चुका आहिनि। हींअर ॾींहों ॾींहुं हिते जेको आहे सो बीमारियूं हींअर वधनि वधियूं ऐं बीमारियूं एतिरियूं वधी वियूं, हींअर जानी नुक़सान भरा थियनि। ख़ासि करके असांजा जेके नंढा ॿार आहिनि, मासूम ॿार आहिनि, उन्हनि में इहा डिज़ीज़ फैली वई आहे। नौशहरा फिरोज ज़िले जी अक्सर इलाइक़नि मां महीनो गुज़रण बावजूद बरसाति ऐं बोर जो पाणी निकाल न थी सघियो। बरसाति सबबि ज़मीनुनि में बीठल पाणी ज़हरीलो थियण लॻो। ड्रथल घर मुतासिरनि जो जीउ झोड़ण लॻा। ज़िले में कणिक जी पोखी मुश्किल बणिजी वई। ख़रीफ़ जा फसल विञाईंदड़ आबादगार चेट लाइ परेशान। सर्दी लगनी मां सी तो लगे, अम्मा सी तो लगे, बाबा कपड़ो वेड़ियो मथे मारी ते कपड़ो ॾियो बियो तो किथे ढक कोने छाड़ियो। हिकड़ा बुक जे वेगे मरण ॾाढा पानी की वजह। हेड़ा असां जिंदगी पूरी असांजी अहिड़ी हालत कोन थी को ना असां मीर ना पीर, सब खुदा गर्क कया। अॼु बापता थिया नी बुखार में पियो, अञा मानी भी कोने, वीचारा सब पशु मुंहिंजा बुकिया पिया। बरसात बाद आयल बोड मीरपुर खास जे ॻोठ इसाक फ़कीर खे मिटीअ जो ढेर बणाए छॾियो। घर विञाए सिम नाले जे कंधीअ ते वेठल मुतासिर बीमारियुनि खे फोत थियण लॻा।
सिम नाले जे किनारे खेमा खोड़े वेठल मुतासिरनि जा 5 बाड़ा हयातियूं विञाए चुका। हिकु पोती बाड़े जे अमड़ जो चवण हो त छित जो लोह विकिणी बि पुट जी हयाती न बचाए सघियसि। जैकबाद जे 14 यूसीस में बीठल बोर जे पानी के नेठ रस्तो मिली वियो। सिंध ऐं बलोचिस्तान जे आपाशी खाते पारां गड़ंग रेगुलेटर वटां खीरथर कैनाल के कट ॾेई गड़ी खेरो तालके में बीठल पानी के रस्तो ॾेई छॾियो। पानी हाणे खीरथर कैनाल ऐं सैफुल्ला मक्सी कैनाल ज़रिए चुकी वटां हमल ॾांहुं छोड़ कयो वेंदो। एजाज जखराणी चयो आहे त फ़ैसिले सां सिंध बलोचिस्तान दंग ते बीठल पानी नेकाल थी वेंदो। ज़रई ज़मीनुनि मां पानी निकिरण बाद कणिक जो फसल भी पोखे सघिबो। अटॉर्नी जनरल अख्तर औसाफ इस्तीफ़ा ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां नई मुक़ररी ताईं खेसि कम जारी रखण जी हिदायत। ज़रियनि मूजिबि अटॉर्नी जनरल अख्तर औसाफ तबियत जी ख़राबी सबबि उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। हुकूमत नए अटॉर्नी जनरल जी मुक़ररी लाइ मुख़्तलिफ़ नालनि ते ग़ौर शुरू करे छॾियो। सजावल जे जाती चौक ते कोच ऐं कार में टक्कर। कार में सवार थरवासी 4 ॼणा फोत, केतिराई ज़ख़्मी। फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। फोतिन में थर जो नामियारो रागी बसर भक्त, संदसि साथी मिठू ऐं दिलबर मोतियाणी शामिल। बसर भक्त सदा साथियुनि सां गॾु मिठीअ खां हब वञी रहियो हो त हादसे जो शिकार थियो। पनवाकिल जे दाख़िलो वारे इलाइक़े में मुड़ुस ऐं ॾेर औरत ते तशदुद बाबति तेज़ाब हारे छॾियो। तेज़ाब सबबि औरत जे हंज में सुतल बाड़ी बि सड़ी वई। तेज़ाब हमले में सड़ी वियल औरत ऐं बाड़ी सखर जे अस्पताल मुंतकिल। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद जी अदालत बिलाल काका क़त्ल केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। 9th जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में बिलाल काका केस जी ॿुधणी। नामज़द जवाबदार गिरफ़्तार न करण ते कावड़ जो इज़हार। अदालत चयो त जवाबदार गिरफ़्तार न थिया त संदनि सुञाणप कार्ड, मिल्कियत ऐं बैंक अकाउंट सील कया वेंदा। ड्रग्स का ये डॉन है पर लगारी, तो इस पर हमारी काफ़ी अरसे से वर्किंग चल रही थी और इसको हमने तंबीह भी कराई हुई थी इलाके में। इनके कान पर जून नहीं रेंगी। रात को हमने जब रेड किया तो इन्होंने पुलिस क्योंकि शुरू में बहुत कम थी और उसमें हालांकि हमारी ASP भी थी और लेडी ऑफिसर थी जो हमारा कल्चर है सिंध का, तो उनको भी जो है इन्होंने पथराव किया और काफ़ी पुलिस को चोटें लगी, लेकिन वो अपनी पोजीशन पे डटे रहे। और अभी आपके सामने है कितनी रिकवरी यहाँ से निकली है। ये सारा जहर है जिसको बेचकर इन्होंने ये सारे महल बनाए हैं। टंडो मोहम्मद खान भरसां मंशियात जे अॾे ते छापे दौरान SP अलीना राजभर समेत 7 पुलिस एहलकारनि खे यरगमाल बणाइण वारे वाक़े खां पोइ ॻोठ 70 मोरी में पुलिस जो ऑपरेशन। केतिराई जवाबदार गिरफ़्तार। वरी मिक़दार में मंशियात, गुटके ऐं मेनपुड़ी ठाहिण जूं मशीनूं बि हथ। वाक़े खां पोइ DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह ॻोठ 70 मोरी पहुतो। कड़ियो ख़बर भरसां बि पुलिस जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ाई। मंशियात रखण जे इल्ज़ाम हेठि 14 ॼणा गिरफ़्तार। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस करप्शन जे इल्ज़ाम हेठि कंधकोट जे सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट करम अली शाह खे मुअतल करे छॾियो। खेसि हाई कोर्ट में रिपोर्ट करण जी हिदायत। मुअतल थियल जुडिशियल मजिस्ट्रेट पघारूं ऐं अलाउंस खणंदो रहंदो। ऐं लाड़काणे में IB टेस्ट पास नौजवान पारां मास्तरी जो ऑर्डर न मिलण ते पाण खे साड़ण जी कोशिश।
वाठे वासी उम्मीदवार सताम जुणेजो ऑफर आर्डर न मिलण खिलाफ लाड़काणो प्रेस क्लब आॾो पाण मथां पेट्रोल हारे बाह ॾेई आपघात जी कोशिश कई। मौके ते मौजूद पुलिस एहलकार खेसि बचाए वरितो।